जर्नलिस्ट काउंसिल खैरपुर पारां सखर जे सीनियर सहाफ़ी साहिल जोगी मथां पुलिस गर्दी खिलाफ़ प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि शफ़ीक शेर, शब्बीर फलियो, इरफान फुलपोटो, शकील जामरी, उमर दीन मलिक, ज़ुबैर सुमरो ऐं ॿियनि चयो त सखर जे सीनियर सहाफ़ी साहिल जोगी पुलिस गर्दीअ जो निशानो बणायो वियो आहे, जंहिंजी सख़्त मज़म्मत कयूं था। सिंध में सहाफ़ी पुलिस वॾेरनि, बोतारनि, गुंडनि, धाड़ेलनि जे निशाने ते आहिनि। हक़ सच लिखण जे गुनाह जे करे सहाफ़ियुनि खे किथे शहीद कयो वञे थो, किथे कूड़ा केस दाख़िल कया वञनि था त किथे खेनि तशदुद जो निशानो बणायो वञे थो। अॻवाननि मुतालबो कयो त सीनियर सहाफ़ी साहिल जोगी जी ज़बरदस्ती घर में दाख़िल थी चादर ऐं चौधीवरे जो तक़दुस पामाल कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।